जय श्री झूलेलाल। सतनाम साखी। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। जयपुर जे राया पार्क सिंधी कॉलोनी झूलेलाल मंदिर जे अंदर 51 बुजुर्गनि दंपतियुनि जो सम्मान थियो, सत्कार थियो। इहो स्वागत सत्कार थियो उन्हनि जो 24 जुलाई ते। 24 जुलाई जे ॾींहुं चवंदा आहिनि कि माता पिता जे दिवस जे रूप में मल्हायो वेंदो आहे। इन ई कड़ी अंदरि अमरलाल साहिब मंडल हिकिड़ो ऐतिहासिक कार्य कई, जेको ॿियनि पंचायतुनि ॿियनि मंदरनि लाइ करे हिकिड़ो सबक़ु आहे कि सभिनि खे हिन नमूने जो कार्यक्रम करणो घुरिजे कि जंहिं नमूने जो उन्हनि सम्मान कयो 51 ॼणनि जो, जेको उन्हनि खे सम्मान ॾिननि। चवंदा आहिनि न कि पंहिंजे माउ पीउ त हर कोई सेवा सत्कार करे थो, पर केरु ॿियनि बुजुर्गनि जी करे त उहा तमामु सुहिणी ॻाल्हि थींदी आहे। त अमरलाल साहिब मंडल जे अध्यक्ष भाई शंकर एसरानी जे हिकिड़ो ऐतिहासिक अहिड़ो कार्य कई जेको तारीफ़ क़ाबिल आहे, जंहिंजी जेतिरी प्रशंसा कजे उहो घटि आहे। जेॾी महिल इहो प्रोग्राम उन्हनि कयो त उन्हनि में बुज़ुर्गनि खे एतिरी ख़ुशी थी कि जंहिंजो को ठिकाणो न रहियो ऐं तमामु ई सुठे नमूने सां इहो कार्यक्रम संपन्न थियो। तंहिंजे अंदरि बुज़ुर्गनि खे शाल पाराइनि, पखर पाराइनि, प्रसादी ॾिननि, मालाऊं पाराइनि, नोटनि जूं मालाऊं पाराइनि, गिफ्टूं ॾिननि ऐं उन्हनि जो तमामु ई सुठे नमूने सां आदर सत्कार कयनि। जेका असांजा बुज़ुर्ग मंदर में न पहुची सघिया, उन्हनि जे घर वञी करे स्वयं अमरलाल साहिब जे मंडल जा अध्यक्षनि जेका शंकर एसरानी जी, उहे ख़ुदि हली करे पंहिंजी टीम सां गॾु विया ऐं उन्हनि जो सम्मान कयनि। ॾाढो साधुवाद आहे इन्हनि पूरी टीम खे जंहिं इहो ऐतिहासिक कार्य कयो आहे। इन कार्यक्रम में आदरणीय साध मुकेश व स्वामी गुलराज उदासी इन्हनि पंहिंजे कर कमल द्वारा इन कार्यक्रम जी शुरूआति कई ऐं तंहिंजे अलावा समाज जा कई गणमान्य व्यक्ति ऐं कई समाज सेवक भी इन कार्यक्रम में जुड़जा ऐं उन्हनि बुजुर्गनि जो दिल सां स्वागत कयो, दिल सां सम्मान कयो। दोस्तो, इहा हिकिड़ो ऐतिहासिक पल आहे जेको असां तव्हांखे असांजे वीडियो जे माध्यम सां ॾेखारूं पिया ऐं इहो हर पंचायत, हर सिंधी संस्थान खे इहो करणो घुरिजे ताकि जेकी अचण वारी युवा पीढ़ी आहे उन्हनि खे हिकिड़ो सबक़ु मिले, उन्हनि खे सम्झ में अचे वॾनि जो मान सम्मान, आदर भाव, इन्हनि जे बारे में उन्हनि खे ई पतो लॻे। दोस्तो, असां सिंधी समाचार राजस्थान जी तरफ़ां इन पूरी टीम खे, अमरलाल साहिब मंडल जी समस्त टीम खे दिल सां साधुवाद था करूं। जय श्री झूलेलाल। सतनाम साखी।